सिंध में हेल ॿोॾ तबाही मचाए छॾी आहे, जिथे लखे माण्हुनि जा घर ढही पट पइजी विया आहिनि, फसल तबाह ऐं खाइण पीअण लाइ कुझु बि न बचियो आहे। उते मुतासिर बेयारो मददगार बणिजी कंहिं मसीहा जे मुंतज़िर आहिनि। पीराफलवारी शरीफ़ हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक़ कुरैशी नक्शबंदी, जिन जी ख़ुसूसी हिदायतुनि ते निशात वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन ऐं निशात तंज़ीम पारां ॿोॾ मुतासिरनि जी वार लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में इमदादी कमु तेज़ कयो वियो आहे। निशात वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन पारां बदीन, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, नौशहर फ़िरोज़, दादू, कंबर शेदात कोट, लाड़काणो ऐं सांगड़ ज़िलनि में ॿोॾ मुतासिरनि जी मदद कई पई वञे। बदीन में ॿोॾ मुतासिरनि लाइ पीराफ लवारी शरीफ़ जी ख़ुसूसी हिदायतुनि ते यूसी लवारी शरीफ़ जे ॻोठ ख़ान साहब अब्दुर्रहमान ऐं भरपासे में 3 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि, जिथे समय फैमिलीज़ खे 3 वेलनि जो पकल खाधो ऐं सिहत समेत समूरियूं सहूलियतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। जॾहिं त यूसी लवारी शरीफ़ ऐं तलके बदीन जे मुख़्तलिफ़ वार्डनि में 500 खां वधीक मुतासिरनि खे राशन पिणु ॾिनो वियो आहे। सांगड़ जे ॻोठ खॾड़ो, ॻोठ मोहम्मद ख़ान टालपुर, जरार डायरी, ॻोठ जलाल ख़ान नूनारी ऐं ॿियनि में बरसाति मुतासिर इलाइक़नि में 300 खां वधीक मुतासिरनि खे राशन ऐं ॿियूं ज़रूरत जूं शयूं फ़राहम कयूं वयूं आहिनि। लाड़काणा ज़िले जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ चकरो, ॻोठ मुबारक कलोड़ो, शेर मोहम्मद जुड़ेजो, कबूलियो ऐं लालू रैंक में ॿोॾ मुतासिर 500 ख़ानदाननि में खाधे पीते जो सामान विरहायो वियो आहे। नौशहर फ़िरोज़ ज़िले जे ॻोठ अली मोहम्मद फड़ो में बि बरसाति सबबि मुतासिर थियल 200 खां वधीक ख़ानदाननि खे खाधे पीते जूं शयूं ॾिनियूं वयूं आहिनि।